اللهم يا حي يا قيوم بحق لا إله إلا أنت سبحانك إني كنت من الظالمين. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي. وصلى الله تعالى على سيد المرسلين وعلى آله وأصحابه وأهل بيته أجمعين برحمتك يا أرحم الراحمين. الحمد لله الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأولين والآخرين إمام الأنبياء والمرسلين خاتم النبيين رحمة للعالمين شفيع المذنبين محب الفقراء والغرباء والمساكين سيدنا وسندنا وشفيعنا وحبيبنا وطبيبنا ونبينا ونورنا ومولانا محمد وعلى آله وأصحابه وأهل بيته أجمعين. أما بعد، فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قل إن كنتم تحبون الله فاتبعوني يحببكم الله ويغفر لكم ذنوبكم والله غفور رحيم. صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والذاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. لبيك اللهم صل على سيدنا ومولانا محمد معدن الجود والكرم وعلى آله وأصحابه وبارك وسلم. اللہ جیاں نالو
आसरो मुंहिंजा मौला अल्लाह जीअं नालो तीअं मूं वॾो आसरो खालिक तुंहिंजी खांद जो परो पांध न को हाणे नालो रब संदो रहियो आहे रूह में आण्या किथां तशबीह का सब खां अलग सब खां जुदा छो त तोखे मिठा ख़ल्क़ियो ख़ुदा सब खां अलग सब खां जुदा चाशूं चखण माखियूं मखण मिसरियूं मिठियूं शीरीन पर तुंहिंजे लुआबन जा मज़ा सब खां अलग सब खां जुदा ऐ दिलरुबा तुंहिंजे अचण छजा सभई अंगण तुंहिंजी इनायत ऐं अता सब खां अलग सब खां जुदा थर जी उठीअ जी हीर जो तासीर भी अक्सीर आ पर तुंहिंजे ज़ुल्फ़न जी हवा सब खां अलग सब खां जुदा हाज़िक हकीमन जी दवा फकीरन जी दुआ सब ठीक पर तुंहिंजी शिफा सब खां अलग सब खां जुदा अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन व अला आलिका व अस्हाबिका या शफीअल मुज़निबीन। तमाम तारीफों करीम रब जल्ल जलालुहु के लायक आहिन जंहिं असां सभिनी खे हीअ ख़ुशीअ जी बाबरकत महफ़िल नसीब फरमाई आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला असां सभिनी जी हाज़िरी पंहिंजी दरबार पाक में क़बूल फरमाए। जेके भी हिते आया सभिनी जो अचण वेहण ॿुधण ॿुधाइण पंहिंजी दरबार में क़बूल फरमाए। असांजी बाबरकत महफ़िल में उलमाए इकराम मशाइख़ अज़ाम साहिबजादान इकराम हुफ़ाज़ अज़ाम मुअज़्ज़ज़ीन मौजूद आहिन जंहिंजे ज़ेरे साया ऐं उन्हनि जे दुआउनि सां ही बाबरकत महफ़िल जारी सारी आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला इन्हनि जे साये खे असां फ़क़ीरनि जे मथां घणी देर क़ाइम फरमाए। आमीन चओ दोस्तो। ऐं जिन दोस्तनि ही बाबरकत महफ़िल सजाई आहे असां उन्हनि जा भी दुआगू आहियूं।
एड़े भलारे ऐं बरकत वारे मौके ते शादीअ जी ख़ुशीअ में ही बाबरकत महफ़िल सजाई वई जो ही महफ़िल ख़ुशीअ जे हवाले सां मीलाद मुस्तफ़ा भी आहे त 11 गौस आज़म भी आहे। ख़ुशीअ जे मौके ते ही बाबरकत महफ़िल सजाई वई आहे ऐं अल्लाह तबारक व तआला असां सभिनी मुस्लमाननि खे इहा तौफ़ीक़ अता फरमाए ऐं असां सभिनी मुस्लमाननि जी दिल खे इन पंहिंजी राह ते राग़िब फरमाए। अल्लाह तबारक व तआला असां सभिनी खे इन्ही राह ते हलाए जो ख़ुशी जा अहिड़ा जॾहिं असांखे मौक़ा मिलनि त इन्हनि ख़ुशी जे मौक़नि में असां पंहिंजे रब खे बि यादि कयूं त पंहिंजे महबूब खे बि यादि कयूं त पंहिंजे कामिल मुर्शिदनि खे बि यादि कयूं। ही उन मालिक साईं जी महिरबानी आहे जंहिं असांखे इंसान कयो उन खां बाद आख़िर ज़मान नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मत मंझां बनायो ऐं वॾो एहसान रब करीम जो उन्हें अल्लाह सुब्हानहू व तआला असांखे अहले सुन्नत व जमायत मंझां बनायो आहे। मां सम्झां थो त तव्हां मिलाद शरीफ जा रोज़ जलसा ॿुधी ॿुधी वरी 11 शरीफ जा जलसा ॿुधी ॿुधी मां बि रोज़ जलसा करे रहियो आहियां पर मुंहिंजो एतिरो आवाज़ किरियल न आहे जेतिरो तव्हांजो किरियल बि थो ॾिसां मां आवाज़। नारे रिसालत हथ मथे कर जोर सां पंहिंजे मौजूदगी जो सबूत ॾींदा। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, दरबार आलिया वीहड़ शरीफ, दरबार आलिया वीहड़ शरीफ, जमायत अहले सुन्नत। उन्हें रब करीम जा एहसान आहिनि जंहिं अल्लाह सुब्हानहू व तआला असांखे अहले सुन्नत व जमायत मंझां पैदा फरमायो आहे। हक़ ऐं सच वारो तरीक़ो असांखे अता फरमायो आहे। जेतिरो बि अल्लाह साईं जो एहसान मञिजे इहो थोरो आहे। दुआ घुर त रब करीम इन तरीक़े ते जियारे इन तरीक़े ते असांजो ख़ात्मो फरमाए। आमीन चओ दोस्तो। ही बाबरकत ख़ुशी जो मौक़ियो, शादीअ जो मौक़ियो हर इंसान जी फितरत आहे ऐं हू चाहींदो आहे जॾहिं अल्लाह सुब्हानहू व तआला मूंखे औलाद ॾिनो आहे ऐं उन जी मां शादी करायां थो त ही मुंहिंजे लाइ ख़ुशी आहे त मां इन ख़ुशी जे लम्हात खे वधाइण जे लाइ पंहिंजनि अहिड़नि दोस्तनि खे दावत ॾियां जेके मुंहिंजे ख़ुशीअ में शरीक थियनि तां त हिकु त औलाद जी ख़ुशी वरी पंहिंजा माइट वरी पंहिंजा दोस्त ईंदा उन्हनि खे ख़ुशि थींदे मां ॾिसंदुसि त अञा बि ख़ुशीअ जे अंदरि इज़ाफ़ो अची वेंदो। उन्ही जे करे माण्हू पोइ ख़ुशी जो इज़हार करण जे लाइ दोस्तनि खे माइटनि खे संगतियुनि खे दावत ॾींदो आहे ऐं जॾहिं उहे गॾु थींदा आहिनि पोइ वरी उन ख़ुशी जे लम्हात खे वधाइण जे लाइ पोइ सभु कंहिंजा ज़हन हिकिड़ा पंहिंजा पंहिंजा आहिनि त इहा ख़ुशी कीअं हाणे मल्हायूं, कहिड़ी तरह मल्हायूं। पोइ के जाइज़ तरीक़े सां मल्हायूं था त के नाजाइज़ तरीक़े सां मल्हायूं था। ॿई तरीक़ा ख़ुशियुनि मल्हाइण जा आहिनि। हुन में बि ख़ुशी पहुचे थी, हिन में बि ख़ुशी पहुचे थी। को जाइज़ तरीक़ो आहे, को नाजाइज़ तरीक़ो आहे। ॿिन्ही तरीक़नि सां ख़ुशी जो इज़हार कयो वञे पियो पर इहो यकीन ॼाणजांइ त जेको जाइज़ तरीक़ो आहे त जाइज़ तरीक़े अपनाइण सां अल्लाह बि राज़ी थींदो आहे त मदीने वारो साईं बि राज़ी थी पवंदो आहे। ऐं हिन जाइज़ तरीक़ो जेको अॼु असां कयो आहे इन में छा थियो? तिलावत कलाम पाक थी। अल्लाह साईं जे पाक कलाम जी तिलावत थी। मिठे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जूं नातूं थियूं, हज़रत गौस पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जूं मनक़बतूं थियूं, पंहिंजनि मुर्शिदनि करीमनि जे शान में मनक़बतूं थियूं ऐं घोट खे दुआ ॾींदे सहरा पढ़िया विया। ये सभई भलियूं ॻाल्हियूं आहिनि जो अॼोकी असांजी हिन महफ़िल में अल्लाह जल्ल शानू खे बि यादि कयो वियो त मदीने वारे साईं खे बि यादि कयो वियो आहे। त जॾहिं अल्लाह साईं तोखे औलाद ॾिनो, रब करीम तुंहिंजे मथां करम फरमायो आहे, ॾियण वारो उहो हिकिड़ो ई अल्लाह आहे। औलाद केरु थो ॾिए? ॻाल्हायो। औलाद केरु थो ॾिए?
अल्लाह औलाद दिए थो। खुशी जो मौक़ो भी अल्लाह ताला अता फरमाए रहियो आ। जॾहिं तोखे रब करीम औलाद ॾिनो ऐं खुशी जो मौक़ो तोखे ॾिनो, तुंहिंजी हयाती में तोखे पंहिंजे औलाद जूं उमेदूं अल्लाह साईं ॾेखारे रहियो आ। त हू कॾहिं माउ जे पेट में हुओ, तोखे उमेदूं हुयूं त कॾहिं वॾो थींदो, ॼमंदो, वॾो थींदो। मां ख़ुशियुनि जूं ख़ुशियूं पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदुसि, मां उमेदूं पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदुसि। तोखे इहे उमेदूं हुयूं, उहे अल्लाह सुब्हानहू व तआला हाणे जॾहिं तुंहिंजूं पूरियूं कयूं आहिनि, पोइ तोखे बि घुर्जे त हाणे अहिड़ी ख़ुशी कर जो उन ख़ुशी में तूं पंहिंजे रब खे बि राज़ी करे वठ, त मदीने वारे साईं खे बि राज़ी करे वठ। सुभान अल्लाह, नारे तकबीर, नारे रिसालत। पोयां दोस्त हथ मथे कर, नारे तहकीक, नारे हैदरी। तुंहिंजो पीर मुंहिंजो पीर, दरबार आलिया विहड़ शरीफ। अल्लाह सुब्हानहू व तआला जॾहिं खुशी जो मौक़ो अता फरमायो त तॾहिं असां पंहिंजे रब खे राज़ी कयूं त अहिड़ी महफ़िल सजाइण सां असांजो अल्लाह बि राज़ी थी थो वञे, असांजो मदीने वारो साईं बि राज़ी थी थो वञे। पर जेकर इन खां हटी करे नाजाइज़ तरीक़नि सां ढोल धमजर राग रंग वग़ैरह सां तूं जेकर ख़ुशी मल्हाईंदे, तोखे वक़्ती त ख़ुशी पहुती आहे, तुंहिंजो नफ़्स त फ़िलहाल ख़ुशि थी वेंदो, लेकिन तोखे कहिड़ी ख़बर त इन सां अल्लाह बि नाराज़ थी थो पवे, मदीने वारो साईं नाराज़ थी थो पवे। जेको तुंहिंजो ख़ालिक आ, जेको तुंहिंजो मालिक आ, जेको तुंहिंजो रज़ाक आ, जंहिं तोखे औलाद ॾिनो, जंहिं तोखे औलाद जूं उमेदूं अखियुनि सां ॾेखारियूं, तूं उन जी ख़ुशी मल्हाईंदे पंहिंजे मालिक खे नाराज़ करे वठी। जंहिंजे सदके अल्लाह तोखे ज़िंदगी ॾिनी, जंहिंजे सदके असांखे इस्लाम मिलियो, जंहिंजे सदके असां मुस्लमान थियासीं, जंहिंजे नाले सां असांखे अल्लाह तबारक व तआला इज़तूं अता फरमायूं, तूं उन्ही खे नाराज़ करे विझी, तूं अहिड़ा कम करी, पोइ इहा ख़ुशी कहिड़े कम जी रहिजी वई। थोरी देर जे लाइ तोखे ख़ुशी पहुती, पर मुंहिंजा दोस्तो इहा हमेशा ख़ुशी हलण वारी कान्हे का। इन जे लाइ अल्लाह सुब्हानहू व तआला इरशाद फरमायो, ला तफ़रह इन्नल्लाह ला युहिब्बुल फरिहीन। एड़ी खुशी न कर जो अल्लाह तबारक व तआला एड़न खुशन करण वारन के पसंद को न कंदो आहे। अल्लाह ताला एड़न खुशन करण वारन के पसंद को न कंदो आ। अल्लाह सुब्हानहू व तआला कंहिंखे पसंद कंदो आ जॾहिं अल्लाह तबारक व तआला तोखे नेमत अता फरमाए आ, तुंहिंजे मथां अल्लाह ताला एहसान फरमायो आ। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाए त मुंहिंजा सोना मां तव्हांखे तो फरमायां त तव्हां पंहिंजी उम्मत खे ऐलान करे ॿुधायो, कुल बिफज़्लिल्लाहि व बिरहमतिहि फबिज़ालिका फलयफ़रहू हुवा खैरुम मिम्मा यजमऊन। रब करीम जल्ल शानो इरशाद फरमाए त मुंहिंजा सोना तव्हां ऐलान फरमायो त अल्लाह सुब्हानहू व तआला जी फज़ल उन्ही जे रहमत जे मथां खूब खुशियूं कयो जो इहे खुशियूं तव्हां जे गॾु कयल मालनि खां बि भलियूं आहिनि। अवां जे गॾु कयल मालनि खां ये खुशियूं भलियूं आहिनि। इन्ही ते अल्लाह तबारक व तआला राज़ी थी पवंदो आहे, अल्लाह सुब्हानहू व तआला ख़ुशि थी पवंदो आहे। अहिड़ियूं महफ़िलूं सजाइण में सवाब थींदो आहे। अल्लाह सुब्हानहू व तआला जी रहमत भी नाज़िल थींदी आहे। रब करीम जल्ल शानो इरशाद फरमायो, कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह। हथ मथे खड़ी करे सुभान अल्लाह जो आवाज। मुंहिंजा सोना तव्हां ऐलान फरमायो जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला सां मोहब्बत जी दावा आहे, चओ था त असां अल्लाह सां मोहब्बत कयूं था, पोइ अल्लाह सुब्हानहू व तआला फरमात मुंहिंजा सोना तव्हां ऐलान फरमायो, इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी। जेकॾहिं अल्लाह ताला सां मोहब्बत कयो था त मुंहिंजी इत्तबा कयो,
मुझी फरमान बरदारी कयो, मुझे तरीके ते हलो, मुझी शरीयत पाक ते अमल कयो। जेको मूं रस्तो वरतो आ, जिन रस्ते ते मां हलियो आहियां, जेको मूं रस्तो दस्यो आ, उन रस्ते ते तव्हां हलंदा अचो। फत्तबिऊनी, पो कहिड़ो नतीजो निकिरंदो? अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो त युहिब्बुकुमुल्लाह, अल्लाह तबारक व तआला तव्हां सां मोहब्बत फरमाईंदो। तव्हां नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत ते अमल करे ॾेखारियो, उन्ही जे तरीक़े ते हली ॾेखारियो, उन्ही जे इरशाद ते अमल करे ॾेखारियो, उन्ही जे फरमान ते अमल करे ॾेखारियो। रब करीम जल्ल शानु तो कुरान करीम में इरशाद फरमाए युहिब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम, अल्लाह तबारक व तआला तव्हां सां मोहब्बत भी फरमाईंदो त तव्हां जा गुनाह भी माफ फरमाईंदो। रुगो हबीबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जंदी सुन्नत मुबारका ते अमल करण साण अल्लाह तबारक व तआला राज़ी थी थो पवे, मोहब्बत भी फरमाए थो, ऐं गॾो गॾु मालिक मिठो जल्ल शान हो जिंदगी जा गुनाह भी बख्श करे थो छॾे। सॼी जिंदगी गुनाहनि में गुज़री हुजे, रात ॾींहुं फिस्को फुजूर जे अंदर गुज़री हुजे, अल्लाह जे वेझो न थियो हुजे, फर्ज़ वाजिबात हुन अदा न कया आहिनि, हाणे पीरी पछाड़ी खणी थी वई आहे, हाणे भी जेकॾहिं हू रब करीम जी दरवाज़े ते अल्लाह ताला जे दरवाज़े ते लड़ी थो पवे ऐं बख़्शिश घुरण जे लाइ अची थो वञे, तौबह ताइब थिए थो त उहो एॾो त रब करीम आहे। अल्लाह फरमाईंदो त रुगो मुंहिंजे मुस्तफ़ा जी सुन्नत ते अमल कर, मां तुंहिंजे ज़िंदगी जा गुनाह भी बख़्श करण वारो आहियां त तो साण प्यार भी करण वारो आहियां। अॼु ताईं अल्लाह तबारक व तआला खे नाराज़ करण जी तो कोशिश कई आहे, तुंहिंजूं हदूं उरांगियूं, तुंहिंजो फरमान न मञो, तूं निमाज़ूं न पढ़ियूं, तो रोज़ा न रखिया, तो भला कम न कया, तो हलाल न खाधो, अॼु ताईं तो ग़लत कम पे कया आहिनि, हुनखे नाराज़ करण जा तो बस कया आहिनि। पर हाणे जॾहिं तूं हुनजे ये महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत जे मथां अमल करे रहियो आहे, तुंहिंजो उथण सुन्नत जे मुवाफ़िक, तुंहिंजो वेहण सुन्नत जे मुवाफ़िक, तुंहिंजी सूरत सीरत सुन्नत जे मुवाफ़िक, तुंहिंजी शादी गमी सुन्नत जे मुवाफ़िक थी वञे, पोइ जॾहिं तूं महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी मुताबिक़त कंदे, मुवाफ़िक़त कंदे, इत्तिबा कंदे, पोइ अल्लाह तबारक व तआला असांजे पिरकारनि ने न ॾिसंदो बल्कि पंहिंजे यार जे पार ॾे नज़र फरमाईंदो। सुभान अल्लाह, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, तुझो पीर मुझो पीर, तुझो पीर मुझो पीर, दरबार आलिया विहर शरीफ। अल्लाह तबारक व तआला फरमायो ओ मुंहिंजा महबूब तव्हांजो ऐलान कज करण खपे। सोना तव्हां ऐलान फरमायो त अल्लाह ताला सां जेको मोहब्बत करे थो, मोहब्बत जी जेको दावा करे थो, फत्तबिऊनी, पोइ तव्हां फरमायो त मुंहिंजी इत्तिबा कयो। युहिब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम, अल्लाह सुब्हानहु व तआला तव्हां सां मोहब्बत भी कंदो, तव्हां जा गुनाह भी माफ़ फरमाए। सॼी जिंदगी गुनाहनि में गुज़री आहे, हाणे जेकॾहिं पीरी पछाड़ी में या जुआनी में अल्लाह ताला जी दरबार में लड़ी पियो आहे त पोइ रब करीम जल शानो जिंदगी जा गुनाह बख़्श करण वारो आहे। छो जो अल्लाह सुब्हानहु व तआला इरशाद फरमायो वल्लाहु गफूरुर रहीम, तबे अल्लाह तबारक व तआला गफूरुर रहीम, बख्शणहार भी आहे, त मेहरबान भी रब करीम, वो बाधारो भी अल्लाह, जिंदगी जा गुनाह बख्श करण वारो आ। कंहिंजे सदके हिक लजपाल मदीने जे साईं जे सदके उन जे तरीक़े ते हलण साण एॾो त अल्लाह ताला मेहरबान थी पवंदो आहे, असांजे पिरकारनि किरदारनि ले कोन थो ॾिसे। हज़रत लाल लतीफ़ सरकार से रहमतुल्लाहि तआला अलैहि जल इरशाद फरमाईंदा ईंदा आहिनि त राणे कनारात अदा नौनिया पो आयो, डबलिंग न कराई सी,
राणे कना रात नौनिया पो आयो लधीसू लतीफ चवे दातर कना दात हाणे को न पुछे थो ज़ात जेके आया से अघीविया हथ मथे खड़ी करे सुभान अल्लाह जा वो जेको भी आयो नथो अल्लाह पुछे त ज़ात कहिड़ी आ पात कहिड़ी आ कहिड़े इलाइक़े जो आ न जेकॾहिं हबश मंझां बिलाल हबशी अची थो वञे उन्ही जे मथां बि करम नवाज़ी थी वञे फारस मंझां सलमान अची थो वञे उन्ही जे मथां बि महिरबानी थी वञे रूम मंझां मुसअब अची थो वञे उन्ही जे मथां बि करम नवाज़ी थी वञे भला जेकॾहिं चंड्रो चंड्री साण मिलियो पियो आहे घर घर साण मिलियो पियो आहे अबू जहल अबू लहब खे नसीब न आहे चवनि पंहिंजी क़िस्मत खे जो नसीब कोन थियो आहे महबूबनि जी उहा दरबार आहे जेको बि आयो रब उन्ही खे पास करे छॾींदो आहे हत्ता के मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी दरबार में अल्लाह तबारक व तआला हबीबन करीमन सां मोहब्बत करण वारनि जो एॾो वॾो क़दर कंदो आहे जेकॾहिं हिकिड़ो सुकल काठ बि मदीने वारे साईं सां मोहब्बत करे अल्लाह ताला उन काठ जो बि दर्जो बुलंद करे छॾींदो आहे अज ताईं मदीने पाक में उन थंबे जे वारे थंब खे मणियूं वञी चुमियूं ॾींदा आहिनि उन खे ॾिसी करे इश्क मुस्तफ़ा ताज़ो थी वेंदो आहे छा सुकल थुड़ खजी जो मिठे मुस्तफ़ा जी मोहब्बत में रोए हबीबन करीमन जे फिराक में रोए मुस्तफ़ा अलैहिस्सलातु वस्सलाम सां इश्क रखण वारो आशिक जॾहिं उन खे ॾिसंदा आहिनि त उन्हनि जो इश्क बि नओं थी वेंदो आहे मोहब्बत बि ताज़ी थी वेंदी आहे वो काठ आहे महबूबन करीमन सां मोहब्बत करे थो अल्लाह ताला उन जो भी दर्जो बुलंद कयो आहे जेको मदीने वारे साईं खां फिरियो पंहिंजी क़िस्मत खे चवे पंहिंजे हाल खे चवे न त अल्लाह ताला ते एॾो वॾो महिरबान आहे रब तो चवे त मुंहिंजे मुस्तफ़ा जे वेझो त थियो उनजी दामन में हथ विझो त मां तव्हांजा बेड़ा ई पार करे छॾां अबू जहल अंधो थियो ऐं काठ पियो कलमा पढ़े अबू जहल अंधो थियो ऐं काठ पियो कलमा पढ़े ऐं काठ पियो कलमा पढ़े सो थोड़ भी थियो भागन भरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे सो थोड़ भी थियो भागन भरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे अज तारो मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे दुख दर्द व्या वारो वरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे महबूबन जे सदके सभई मेहरबानियूं थी रहियूं चओ सुभान अल्लाह उन्हें अल्लाह से एहसान फरमाया है करम नवाजू फरमायूं है जिन रब जे रब करीम असां खे सुहिणियूं महफिलूं नसीब फरमायूं चओ सुभान अल्लाह हजरत लाल लतीफ सरकार से रहमतुल्लाह ताला अलैहि पुकार ॾिनी आहे बिट धणी बादशाह फरमायो त कंवर पाड़ू पातार में ही मामा साईं जी फरमाइशी इहो बेत ॿुधाइजां
कंवर पाड़ू पातार में मथा भाउर भेरे आकाश बिन्ही संदी गालड़ी अज राज़िक आंदी रास देह इश्क के शाबास जह ही मोहब्बती मेड़िया। नारे तकबीर, नारे जवाब झूमी जमीयत में नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी। तो जो पीर वो जो पीर, तो जो पीर वो जो पीर। दरबार आलिया विहर शरीफ, दरबार आलिया विहर शरीफ किबला साहिब उस्ती खलीला मंजान जमायत अहले सुन्नत। अल्लाह सुब्हानहु व तआला इरशाद फरमाइंदो व मन युतिइल्लाह वर रसूल फउलाइका मअल्लज़ीना अनअमा अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाइ वस्सालिहीन वहसुन उलाइका रफीक़ा। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो जेको अल्लाह ताला जी फरमान बरदारी ऐं रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जी फरमान बरदारी करे थो ही उन्हनि सां गॾु हूंदो जिन जे मथां अल्लाह सुब्हानहु व तआला इनाम फरमायो। उहे इनाम वारा केर मिनन नबिय्यीन, उहे नबी इनाम याफ़्ता आहिन, सिद्दीक़ इनाम याफ़्ता आहिन, शहीद इनाम याफ़्ता आहिन ऐं सालिह बाना यानी औलिया अल्लाह इनाम याफ़्ता आहिन। रब्बुल आलमीन जल्ल शानु इरशाद फरमायो ये केॾा न सुहिणा साथी आहिन। नबियनि जी संगत कंहिंखे मिली वञे, सिद्दीक़नि जो साथ कंहिंखे मिली वञे, शहीदनि जी जमायत कंहिंखे मिली वञे, सालिहीन जी सोहबत कंहिंखे मिली वञे। अल्लाह तबारक व तआला फरमायो त केॾा न ये सुहिणा साथी आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त अल्लाह जी फरमान बरदारी कयो, मिठे मुस्तफा करीम जी फरमान बरदारी कयो, तव्हां हबीबन जी फरमान बरदारी करे ॾेखारियो। आयो त उम्मती पर जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो त नबियनि वारी कतार में हूंदा। मअल्लज़ीन गॾु हूंदा उन्हनि सां। अल्लाह सुब्हानहु व तआला इरशाद फरमायो फउलाइका मअल्लज़ीन अनअमा अल्लाहु अलैहिम त उन्हनि सां गॾु हूंदा जिन जे मथां अल्लाह ताला इनाम फरमाया है। उहे नबी इनाम वारा, सिद्दीक़, शहीद, सालिह बाना इनाम वारा आहिनि। रब करीम जल्ल शानु इरशाद फरमायो अमां खे नबूवन जो नबियनि जो साथ मिली वेंदो, सिद्दीक़नि जो साथ मिली वेंदो, शहीदनि जो साथ मिली वेंदो, सालिह बाननि जो साथ मिली वेंदो। अवां सिद्दीक़ बि न थी सघियो, अवां खे शहादत बि कान मिली, अवां खे औलिया अल्लाह बि न थी सघियो, रुगो सुन्नत मुस्तफा ते अमल करे ॾेखारियो। रब करीम तव्हां खे चइनी जमायतनि में शामिल करे छॾींदो। केॾी न वॾी करम नवाज़ी मालिक साईं जी आ। असां मुस्लमान खाम खा भुलिजी पिया आहियूं, सुन्नत मुस्तफा खे छॾे करे कंहिं ॿिए पासे असां लड़ी पिया आहियूं। अॼु बि हली आ, दरवाज़ो मुस्तफा जो खुलियो पियो आ, अॼु बि उन जे तरीक़े ते तूं अमल करे ॾेखार, तुंहिंजा हिते बि बेड़ा पार त उते बि रब बेड़ा पार फरमाए छॾींदो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैका या हबीब। बुलंद आवाज़ सां जेतिरा बि वेठा आहियो पंहिंजे नबी ते दरूद पढ़ी रहिया आहियो। लचकाई जी ॻाल्हि न आहे मुंहिंजा दोस्तो, तव्हां महबूब जे मथां असां दरूद पढ़ंदासीं। मदीने जा साईं फरमाईंदा आहिनि अस्माउ सलात अहली मुहब्बती व अअरिफुहुम, जेको मोहब्बत सां मुंहिंजे मथां दरूद पढ़ंदो आहे
मां पाण उन्हीं जा दरूद ॿुधंदो बि आहियां त मां उन्हीं खे सुञाणींदो बि आहियां। अचो त पंहिंजे महबूबन करीमन जी दरबार में दरूद ओ सलाम जो हदिया नजरानो पेश करे रहिया आहियूं। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अया हिकिड़ो भेरो मूंसां गॾिजी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हबीब करीम रऊफुर रहीम सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि वसल्लम जिनजी जिंदगी मुबारक चो सुभान अल्लाह। जंहिंजे ज़िंदगी जा कसम अल्लाह तबारक व तआला कुरान घड़ी घड़ी खे नचो हेठ मथे तो करे मूंखे डिस्टर्ब करे रही हुआ। बस ठीक आहे, सही आहे, जिथे बाहे उते सही आहे। हुजूर पुर नूर अलैहिस्सलातु वसलाम जंहिंजे ज़िंदगी जा कसम अल्लाह तबारक व तआला कुरान करीम में खणंदो ईंदो आहे। रब करीम जल शानु वल असर में कसम खयो, वल अमरिक जे अंदर कसम खयो आ। सुना तुंहिंजी जिंदगी जो कसम आहे, तुंहिंजी हयाती जो कसम आहे, तुंहिंजे ज़माने जो कसम आहे। मुंहिंजा दोस्तो महबूब करीम अलैहिस्सलातु वसलाम जंहिंजी पाक जिंदगी पाक हयाती मुबारक नंढे लाकुर खां वठी आख़िर ताईं अॼु ताईं असांजे महबूबनि जी पाक जिंदगी अलैहिस्सलातु वसलाम जंहिंजी जिंदगी मुबारक हयाती मुबारक मथे चढ़ंदी अचे पई, जवानी मुबारक मथे चढ़ंदी अचे पई। 20 साल जिंदगी जा गुज़री विया, 21 साल 22 25 साल हली रहियो आहे। अलैहिस्सलातु वसलाम जिन अञा ताईं शादी कान कई आहे। 25 साल महबूबन करीमन अलैहिस्सलातु वसलाम जिनजी जिंदगी जा थी विया आहिनि। हबीबन करीमन अलैहिस्सलातु वसलाम जिनजी पुफी साइण अम्मा साइण आतिका रज़ियल्लाहु तआला अन्हा पंहिंजे भाउ हज़रत अबू तालिब साईं वटि अची पहुती आहे। अर्ज़ करे रही आहे त अदा असांखे पंहिंजे यतीम भाउ जे बचड़े जो ख़्यालु करणो आहे, उन जी शादी कराइणी आहे, तूं उन जो ख़्यालु नथो करे। हज़रत अबू तालिब जे अखियुनि मंझां लुढ़क हेठि गिरी पई आहे। भेण मूंखे त घणो ई यादि आहे, पर गुरबत ऐं मिसकीनी एतिरी आहे जो इखराजात मां पूरा कोन थो करे सघां। मां तो चवां त को पंहिंजनि जे अंदर का अहिड़ी शादी थी वञे, पंहिंजनि मंझां को अहिड़ो संग मिली वञे त भलो थी पवंदो, लेकिन उहो मां त शादी कराइण जे लाइ तयार आहियां। लेकिन गुरबत ऐं मिसकीनी ज़ाहिरी तरह एतिरी आहे जो शादी जा इखराजात मां पूरा नथो करे सघां। बीबी साईं रज़ियल्लाहु तआला अन्हा सलाह मशवरो करे रही आहे, छा कजे, कहिड़ी कमाई कजे, तां त इखराजात असां वटि थी वञनि। इन दौरान ॻाल्हियूं कंदा रहिया आहिनि। हिकिड़ो ॾींहुं 2 ॾींहं 3 ॾींहं गुज़री विया आहिनि। ख़बर पई आहे त हिकिड़ो काफ़िलो शाम मुल्क जे तरफ़ वञी रहियो आहे। उहो काफ़िलो अम्मा साइण ख़दीजतुल कुबरा जो आहे। अम्मा साइण ख़दीजतुल कुबरा जो काफ़िलो तयार आहे। पोइ माण्हू मज़दूरी में वेंदा आहिनि, ओॾां वेंदा आहिनि, मज़दूर थी करे वेंदा आहिनि। पोइ ख़्यालु कयूं त असां बि का मज़दूरी कयूं, तां इखराजात मिली वञनि। तॾहिं पाण में भेण भाउ हबीबन करीमन जे चाचे ऐं पुफी साइण पाण में मशवरो कयो, कहिड़ी तरह कजे जो हिन पंहिंजे हिन मासूम मिठे महबूब मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वसलाम खे तयार कजे। इन जी पाकाई सचाई भी दुनिया जे अंदर मशहूर आहे। इन खे तयार कयो तां त इहो काफ़िले साण गॾिजी वञे। इन जे वञण सां अल्लाह तबारक व तआला वधीक ख़ैर ओ बरकत भी अता फरमाईंदो। पाण में सलाहूं कयूं त पंहिंजे हिन भाइटे खे असां तयार कयूं
ऐं वञे काफ़िले सां गॾिजी वञे त कुझु न कुझु असांजो थी पवंदो त पोइ शादी जो सामान बि असां वठी सघंदासीं ऐं ख़ैरन सां असां शादी बि कंदासीं। पर हाणे बीबी साइण खे केरु चवे त असांजो ही बच्चो तयार आहे ऐं जेकॾहिं उन्ही खे तव्हां क़बूल कयो इन सफ़र में त हू तव्हांजो सामान खणाए बि वेंदो ऐं सुठे नमूने सां हुनजी बरकत साण उनजो सामान बि खपी ईंदो, ख़ैर साण ईंदो ऐं असांजे लाइ बि सभु कुझु थी पवंदो। पोइ को विच में को माण्हू मोकिलियऊं। बीबी साइण वटि जॾहिं इहा ख़बर पहुती आहे, बीबी साइण अॻु में ई मुस्तफ़ा करीम जूं वसफ़ूं ॿुधो वेठी हुई। साइण जी उम्र मुबारक 40 साल, हबीबन करीम जी उम्र मुबारक 25 साल। साइण खे अॻु में बि शादी हुई, उहो घरवारो फोत थी वियो। पाण पंहिंजे वालिद गिरामी खे अकेली न्याणी हुई, माल मिल्कियत वारी ही, पैसे ॾोकड़ वारी हुई। ऐं जा काफ़िला ॿाहिरनि मुल्कनि ताईं वापार जे लाइ वेंदा हुआ। बीबी साइण रज़ी अल्लाह ताला अन्हा खे जॾहिं ॿुधायो वियो त अम्मा ही मसालो आहे त अबू तालिब जो यतीम आहे, उन्ही जी ख्वाहिश आहे त तव्हांजे काफ़िले सां वञे। जेकॾहिं तव्हां राज़ी थियो त असां उन खे तयार कयूं तव्हांजे काफ़िले साण हले। बीबी साइण रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमायो त मसालो ही आहे त मूंखे सॼी ख़बर आहे त हुनजी सचाई, सफ़ाई, रास्तगोई, ईमानदारी जी सॼी मूंखे ख़बर आहे त केतिरे क़दुरु हू ईमानदारी सां कमु कंदा आहिनि, सचाई सां कमु कंदा आहिनि ऐं केतिरे क़दुरु हू सचा, सादिक ऐं अमीन आहिनि। उहो पूरी दुनिया जे अंदरि उन्हनि जी ॻाल्हि मशहूर आहे। पर छा आहे त सफ़र तमामु वॾो आहे ऐं एतिरो तजुर्बो बि साईं खे न हूंदो। सभ खां पहिरियां मां थी चवां त हिकिड़ो दफ़ो असांजे अङण ते अचे त असां उन सां ॻाल्हि ॿोल्हि कयूं, असां उन खे के ॻाल्हियूं ॿुधायूं जो सफ़र तमामु वॾो आहे। ॻाल्हियूं उन खे चवणियूं आहिनि, के असांजा शर्त शुरूत वग़ैरह बि आहिनि, उहे बि जेकॾहिं क़बूल करे थो त पोइ मां राज़ी आहियां त भली असांजे काफ़िले साण वञे। बीबी साइण खे के हिदायतूं ॾियणियूं न हुयूं, असुल में मुस्तफ़ा करीम जो दीदार करणो हुओ। असल में मदीने वारे साईं जो दीदार करणो हुओ। छो जो बीबी साइण रज़ी अल्लाह ताला अन्हा जो अॻियों जेको घरवारो गुज़ारे वियो, उन खां बाद अरब जा वॾा वॾा तुजार माण्हू आया, वॾनि मिल्कियतनि वारा माण्हू आया, बार बार शादी जा पैगाम ॾींदा रहिया। बीबी साइण सभिनि खां इनकार करे छॾियो आहे। अञा ताईं मूं इन सोचो ई न आहे, पर हक़ीक़त में बीबी साइण रज़ी अल्लाह ताला अन्हा हिकिड़े दफ़े ख्वाब ॾिसी रही आहे त सॼी रात ऊंदह लगी पई आहे। आसमान में चोॾीं जो चंड अची ज़ाहिर थियो आहे, पर उहो चंड हेठि लहंदो थो अचे, हेठि लहंदो थो अचे। बीबी साइण ॾिठो तो चंड हुनजी झोली में अची वियो आहे। बीबी साइण जी झोली में जो चंड अची वियो, बीबी साइण उन चंड सां प्यार करण जे लाइ उन्ही खे भाकुर पातो आहे। पंहिंजो सीनो चंड जे मथां रखी करे काबू करण लॻी आहे, लेकिन चंड जो शुआ, चंड जो नूर संदन बगलनि मुबारकनि खां, संदन पासनि खां ॿाहिरि निकिरी निकिरी करे दुनिया खे रोशनी पहुचाए रहियो आहे। बीबी साइण अहिड़ो ख्वाब ॾिसी करे हैरान थी वई त कंहिंखां इन जो ताबीर करायां, कंहिंखां इन जो ताबीर करायां। शाम मुल्क जे तरफ़ संदन काफ़िला वेंदा हुआ, काफ़िले साण पंहिंजो जेको गुलाम हुल, उन मैसरा गुलाम साण इहो ॾियारे मोकिलियऊं तो ओॾां वेंदो हुई त वॾा वॾा उते राहिब हूंदा आहिनि। वॾो नालो असां नस्तूरा जो ॿुधी रहिया आहियूं, वॾो राहिब आहे, वॾो आलिम आहे। उन्ही खां वञी सुवाल कजांइ त मुंहिंजी सरदाराणी इहो ख्वाब ॾिठो आहे, उन्ही जो ताबीर छा आहे। नस्तूरा उन राहिब ख्वाब जो ताबीर कयो, इन साइण खे मुबारक हुजे, इहो चोॾीं जो चंड जेको झोली में अची झुलियो आहे सो चंड न बल्कि इहो अल्लाह ताला जो आख़िरी नबी आहे। नारे तकबीर, जुमे जुमे तमाम नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक,
नाराए हैदरी, तुझो पीर मुझो पीर, तुझो पीर मुझो पीर, दरबार आलिया विहड़ शरीफ। आखिरी नबी अल्लाह तबारक व तआला जो आ उहो संदन निकाह में ईंदो ऐं उन्ही मंझा अल्लाह सुब्हानहु व तआला खे औलाद अता फरमाईंदो। इहा रोशनी संदन औलाद जी आहे जेको जहान जग खे रोशन ऐं मुनव्वर करे रहियो आहे। नस्तूरा ख्वाब जो ताबीर ॿुधायो, बीबी साइण वटो ख्वाब जो ताबीर पहुतो। बीबी साइण पंहिंजे गुलाम मेसरा खे हुकुम फरमायो हुओ त कंहिंखे बि इहो ख्वाब न ॿुधाइजांइ, न ताबीर कंहिंखे ॿुधाइजांइ, न ज़ुबान ते कॾहिं अहिड़ी का वरी ॿी ॻाल्हि आणजांइ। बसि तोखे ख़बर, मूंखे ख़बर, नस्तूरा खे मुंहिंजे अल्लाह खे ख़बर आहे, इन ॻाल्हि खे ॻुझो रखजांइ। बीबी साइण इंतज़ार में हुई त उहो अलाए केरु आहे आख़िर ज़मान नबी जंहिंजे भागनि में मां अची रही आहियां। कॾहिं मुंहिंजा बख़्त थींदा, कॾहिं मुंहिंजा भाग थींदा जो मां उनजे भागनि में ईंदसि, मुंहिंजे झोली में अची करे आराम कंदो। कॾहिं मुंहिंजा उहे बख़्त थींदा, पोइ उन तलाश में हुई त उहो नबी केरु आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी सचाई ऐं पाकाई, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी हक़ बयानी ॿुधी हुई, बीबी साइण जो अंदर वारो फतवा ॾेई रहियो हुओ। जेकॾहिं हिन दुनिया जे अंदर को आख़िर ज़मान नबी थी सघे थो त पोइ इहो आमना जो लाल विठो मोहम्मद करीम ई थी सघे। ऐं बीबी साइण आलिमा हुई, तौरात, इंजील, ज़बूर जी आलिमा हुई। छो जो संदन चाचो भी आलिम हुओ, वर्का बिन नौफल, उहो भी आलिम हुओ, त बीबी साइण भी आलिमा हुई। बिलखुसूस तौरे जो तमाम वॾी आलिमा हुई। ऐं पोइ बीबी साइण खे जॾहिं इहा ख़बर पहुती त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सफ़र जे लाइ तयार थिया आहिनि ऐं बीबी साइण पैगाम मोकिलियो त हिकिड़ो दफ़ो असां वटि अचे त असां उन खे ॾिसूं ऐं असां उन सां ॻाल्हियूं कयूं, के ॻाल्हियूं ॿुधायूं जो पंध वॾो आहे। बहानो रखी करे बीबी साइण हबीबन करीमन खे दावत ॾिनी पंहिंजे अंगण ते अचण जी, ऐं होॾां बीबी साइण पंहिंजो दरवाज़ो बंदि करे तौरात शरीफ़ जी तिलावत में मशगूल थी वई आहे। जिन जिन जाइन ते महबूबन करीमन जी तारीफ़ लिखियल ही ऐं आख़िर ज़मान नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जूं निशानियूं लिखियल हुयूं, बीबी साइण उहे वर्क महफूज़ कंदी वई आहे, टिक मार कंदी वई। वो सब चीजूं महफूज़ कई, सब निशानियूं महफूज़ कई। पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे ॿुधायो वियो, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन पंहिंजे दोस्तनि सां गॾु साइण जे अंगण ते अची विया, ओताक में अची विया। ओताक ऐं घर जे विच में हिकु दरी हुई, उन दरी ते साइण हिकिड़ो सन्हो पर्दो लटकाए छॾियो हो ऐं अंदरां वेही करे मुस्तफ़ा करीम जो दीदार करे रही आहे। नौकरनि चाकरनि खे हुकुम फरमायऊं, मुंहिंजे अंगण खे उजारियो, खुशबू लगायो, अतर अंबर हणो, सोना पर्दा दीवारनि जे मथां लटकायो, मुल्क में गुलनि जी वर्खा कयो, जो अॼु उहो थो अचे जंहिंजे शान जी तव्हांखे ख़बर ई कान्हे का। बीबी साइण रज़ी अल्लाह ताला अन्हा अंदरां वेही करे हबीबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे ॾिसी रही आहे, केॾीमहिल पेशानी वद्दुहा जो दीदार करे रही आहे, वल्लेल वारे ज़ुल्फन जो दीदार करे रही आहे, मा ज़ाग़ल बसर व मा तग़ा जे नेणनि जो दीदार करे रही आहे, वहयु यूहा वारे हिन ज़ुबान वात मुबारक जो दीदार करे रही आहे। मुंहिंजा दोस्त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे ॾिसी ऐं तौरात शरीफ़ जे अंदरि जेके टिक मार पाण फरमाई हुआ ऐं जेके वर्क पाण महफूज़ फरमाया हुआ, उन वर्कनि जी तिलावत कंदी ॾिसंदी उहे साॻियूं निशानियूं मदीने वारे साईं अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बरकात में ॾिसंदी वई आहे। दिल गवाही पी ॾिए, ठीक आहे, लेकिन हाल ज़ाहिर ना है करणो, दिल जे अंदर ॻाल्हि रखणी आहे। बीबी साइण रज़ी अल्लाह ताला अन्हा पंहिंजे गुलाम मेसरा खे हुकुम फरमायो, नगर वग़ैरह भी सब कुछ करायो वियो। उन खां बाद मेसरा खे हुकुम फरमायो त
त तू महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन दरबार में वञ ऐं हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे चओ त असांजे सरदार तव्हां खे ॾिसी छॾियो आहे, तव्हां बेशक क़ाबिल आहियो ऐं असांखे उम्मीद आहे त तव्हांजे हथ ते अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे बरकतूं ऐं रहमतूं अता फरमाईंदो। काफ़िलो तैयार थी रहियो आहे, हबीबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जिन भी तैयारी फरमाई आहे। जॾहिं अम्मा साइण खदीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो काफ़िलो तैयार थियो, उन काफ़िले सां कई माण्हू हली रहिया आहिनि। मैसरा के बीबी साइण रज़ी अल्लाह ताला अन्हा इरशाद फरमाए रही आ, ओ मुंहिंजा गुलाम मैसरा, अज ताईं जाॾे भी तव्हां विया आहियो त तो काफ़िले जी अॻवाणी कई आहे, तो ई उनजी निगरानी कई आहे, तूं काफ़िले जो सरदार थी करे हलियो आ। छो जो अगरचे वॾा कुरैश तुजार ॿिया भी गॾु हलंदा आहिनि काफ़िले में, पर वॾे मां वॾो माल मुंहिंजो हूंदो आ। मुंहिंजी इज़्ज़त ताज़ीम जे करे अबू जहल, अबू लहब, अतबा, रबीआ, शेबा जहिड़ा माण्हू बि तुंहिंजी ताज़ीम करे तोखे काफ़िले जो अॻवान कंदा आहिनि, तूं अॻियां थी करे हलंदो आ। पर मैसरा ख़बरदार थी जाए, अॼु जेको काफ़िलो हली रहियो आ तुंहिंजी सरदारी न बल्कि अॼु तूं गुलाम थी करे हलंदे। ए भला वगा तोखे ॾियां थी, हिन गोथरी जे अंदर बंद करे ॾियां थी, इहे पाण सां गॾु खयो वञ, ही खाध खोराक पाण सां गॾु खयो वञ, ही भली कीम ख़्वाब जी दिस्तार पाण सां गॾु खयो वञ। जॾहिं इलाइको मके जो किरास करे वञो, ही भले उठ जे मथां तो झुल चाढ़ जाए, पोइ मुंहिंजे सरदार खे भला वगा पाराए जाए, सोनी दिस्तार मुंहिंजे सोने खे ॾिजाए, तां त भले उठ जे मथां सुवार थी करे अॻिते हले, मतां हिते भला वगा ॾिसी करे शहर वारा साड़ न कनि। तंहिंजे करे मां थी चवां त मुंहिंजे सोने साण केरु साड़ न करे, अॻिते वञी करे उन खे भला वगा पाराए जाए। हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन गुरबत जे आहर चतिन लॻल कपड़ा पंहिंजे जिस्म ते पाए करे घरां ॿाहिरि निकिरी आया आहिनि। जेके काफ़िले सां माण्हू वञी रहिया हुआ, उन्हनि जा मिट माइट उनखे अलविदा करण जे लाइ ॿाहिरि निकिरी आया। सभु को पंहिंजे माइट सां गले साण मिली रहियो हुओ, मोकिलाए रहियो हुओ, पारतूं करे रहियो हो, अदा जल्दी मोटी अचिजो, असांखे न विसारजो, अहिड़ियूं पारतूं करे उन्हनि खे मोकिलाए रहियो हुओ। पोइ परे जो पंध हूंदो हो, ईअं पंध जा सफ़र हूंदा हुआ के रोई रोई भी हिक ॿिए सां मोकिलाए रहिया हुआ। हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सां पंहिंजा रिश्तेदार भी मोकिलाइण जे लाइ आया। अम्मा साइण आतिका रज़ी अल्लाह ताला अन्हा भी ॿाहिरि निकिरी आई आ। हबीबन करीमन जी पुफी आ, पंहिंजे भाइटे साण मिली करे रोई रही आहे, पेशानियूं चुमी ॾेई रही आ, मथे ते चुमियूं ॾेई रही आ, हथ ते चुमियूं ॾेई रही आ। हज़रत अबू तालिब साईं चुमियूं ॾेई रही आ। बचा मां तोखे त परे कोन कयां हा, नकी मां तोखे मज़दूरी जे लाइ मोकिलियां हा, पर बचा ही ज़ाहिरी हाल असांजो अहिड़ो आ, असां तोखे अल्लाह जे लाइ मोकिले रहिया आहियूं। उम्मीद आ त तुंहिंजे सदके रब करीम हुननि खे भी बरकतूं ॾींदो त असांखे भी बरकतूं अता फरमाईंदो। हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन अॻिते हलिया। जॾहिं महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जिन बाग खणी करे उठ जी पंहिंजे कुल्हे ते रखी आ, हज़रत अबू तालिब जा लुड़क ज़मीन ते किरी पिया आहिनि। अम्मा साइण आतिका रज़ी अल्लाह ताला अन्हा रोई रही आ ऐं बुलंद आवाज़ सां चवे पई त या अब्दुल मुत्तलिबा, या अब्दुल्लाह। हजरत अब्दुल मुत्तलब के सॾ करे रही आ, हजरत अब्दुल्लाह के सॾ करे रही आ। अॼु तव्हां जो यतीम बच्चो ॾिस त सही कीअं तरह उठनि जी बाग वठियो पिथो वञे। होॾा आसमान जा मलाइक रब करीम जी दरबार में अर्ज़ करे रहिया हा त मौला इज्जत थी करे कोन आयो आ,
घबरायो सामान खपाइण जे लाइ थी करे तो कोन आयो आ, जंहिंजो शान तो आसमाननि में ज़मीननि में बुलंद करे छॾियो आ, जंहिंजे अचण खां पहिरियां इन्ही जा कलमा तो नबियनि खां पढ़ाया आहिनि, इन्हनि जे लाइ वाइदा तो नबियनि सगोरनि खां वरिता आहिनि, जंहिंजे लाइ आसमान इंतज़ार में आ, अर्श फर्श इंतज़ार में आहिनि। नबियनि जो सरदार आहे, उम्मत जो अॻवान थियण वारो आ। मौला अॼु ही बगल में उठन जी बाग विझो करे वञी रहियो आ। मौला असां ॾिसी भी बर्दाश्त कोन था करे सघूं। रब करीम जे तरफ़ खां आवाज़ आयो तो मलाइको छॾे ॾियो, ही आशिक ऐं माशूक जे विच में राज़ आहिनि। मुंहिंजे आशिकी जो अंदाज़ा मां थो ॼाणा, तव्हांखे इन जी ख़बर ई कान्हे का। बिनी जहानन जा सरदार यतीमन जा यार सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि वसल्लम जिन मक्के पाक खां बाहर निकता, उन्हीं काफिले में अबू जहल भी हुओ, अतबा भी हुओ, शेबा भी हुओ, ॿिया भी मक्के जा कुरैश हुआ। जॾहिं पहिरीं मंजिल बाहर कई अथनि, खाद खुराक तैयार थी रहियो आ, हेॾा मेसरा गुलाम अची वियो, उठ खे सिंगारण लॻो आ। माण्हू फिरी फिरी ॾिसनि, उठ खे छा लाइ पियो सिंगारे? अदा तूं उठ खे छो थो सिंगारी? कि बाबा बस माठ करे ॾिसो वे, मां उठ खे सिंगारियां थो। उठ खे सिंगारे तैयार कई, ओ पंहिंजो थेलो खोलियऊं, उन्ही मञा बेहतरीन वॻा ॿाहिरि कढियऊं, बेहतरीन दिस्तार मुबारक ॿाहिरि कढियऊं। पोइ हबीबन करीमन जी दरबार में खणी आयो त क़िबला हाणे ही तव्हां वॻा पाओ। मुंहिंजी सरदार मूंखे हुकुम कयो आहे त तूं मुंहिंजे महबूब खे, मुंहिंजे सरदार खे ही तूं वॻा पाराइजांइ, ही तव्हांखे वॻा पाइणा आहिनि। मदीने जे साईं अलैहिस्सलातु वस्सलाम जिन उहे वॻा ज़ेबे तन फरमाया, दिस्तार मुबारक ॿधी आहे। पोइ उठ खे हज़रत उहो मेसरा झले बीठो आहे। क़िबला हाणे सुवार थियो त मां तव्हांजो गुलाम आहियां, वाग वठी करे मां आॾो हलण वारो आहियां। अबू जहल जूं अखियूं खुली वियूं, अतबा शेबा उन्हनि जा वात गोता थी विया, ही छा थी रहियो आहे? नंढे ॾाकुर खां ई मुस्तफ़ा करीम सां दुश्मनी, ही तूं छा करे रहियो आहे? सफ़र जो पंधा छॾीस त भली कुझु सिखे, ज़ाहिरी तरह चवण कुझु सिखे, यानी जो, लेकिन उहे वॻा वेस मुस्तफ़ा जो शान बर्दाश्त न पियो थी सघे। छॾीस त कुझु सिखे, सफ़र कंदो तकलीफ़ ईंदसि, बर्दाश्त जो मादो पैदा थींदो। तूं छॾ त कुझु सिखे। त मेसरा बेटोक जवाब ॾिनो त अबू जहल मां तुंहिंजो गुलाम न आहियां, मां जंहिंजो गुलाम आहियां उन्ही मूंखे हुकुम कयो आहे त हिनखे इहे वॻा पारा। सुभान अल्लाह, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी। तुंहिंजो पीर मुंहिंजो पीर, तुंहिंजो पीर मुंहिंजो पीर, दरबार आलिया विहड़ शरीफ। बिनी जहानन जे सरदार यतीमन जे यार अणिन जे आधार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन सोना वेस वॻा पाता। हिक अॻ में ई हसीन जमील आहिनि, वरी सोना वेस वॻा पाए करे अॻिते जॾहिं हलण लॻा आहिनि, सोने लाल लतीफ़ सरकार से पुकार ॾिनी आहे। हजरत भिट धनी बादशाह रहमतुल्लाहि ताला अलैहि जिन इरशाद फरमायो त नाज़ मंझारा निकिरी, जॾहिं पिरी करे थो पंध, हीअ भों पिण बिस्मिल्लाह चवे, ऐं राह चुमे पई रंद, उभियूं घणियूं अदबसी, अदाहू हेरत हंध, मूंखे साईं जो सोगंध, मुंहिंजो साजन सभिनिया सुहिणो। लतीफ़ सरकार से फरमाए थो त मूंखे साईं जो सौगंध, मूंखे अल्लाह ताला जो कसम आहे, मुंहिंजो महबूब सभिनि खां सुहिणो ई आहे, मुंहिंजो हबीब सभिनि खां सुहिणो आहे। एतिरे क़दुरु
सुनो जो दुनिया चवे त मुझो यार चंद्र जहड़ो आ पर हजरत लाल लतीफ सरकार साईं रहमतुल्लाहि ताला अलैहि जन इरशाद फरमायो त चंद्र चवाए सच तू मछा मूर न भाई कदही उभरी थोड़ो कदही उभरी गच जेको तुझे मुंह में बरे मच सो तक पदम पिरीअ जे पेरन जो लतीफ सरकार से फरमाए तो मुझे महबूबन करीमन जे कदम मुबारक जो पदमो हिस्सो भी तोखे को न कया मुझा दोस्तो हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जल्लो छा तो हुस्नो जमाल है जड़ा अलैहिस्सलातु वस्सलाम जल्लो उन्हें उठ जे मथा सवार थी करे पंजो इलाइको छडे करे अॻिते निकता अबू जहल जूं अखियूं खुलियूं पियूं आहिनि अतबा शेबा जूं अखियूं खुलियूं पियूं आहिनि कावड़ मंझा करटूं खाई रहिया आहिनि पर मेसरा के चई नथा सघन पिया ओ मेसरा जेको हमेशह काफिले जी अगवानी करण वारो आ अज नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजे उठ जी वाग पंहिंजे बगल में विझो करे गुलाम थी हली रहियो आहे अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जीअं जो हली रहिया आहिनि के वण खां जॾहिं गुज़रनि था उन वण जे पन पन मंझां आवाज़ अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह जो अची रहियो आहे जबलन जो किनारो वठी हलन पिया त जबल जे पत्थर पत्थर मंझां सलात व सलाम जो आवाज़ अची रहियो आहे बकरिन जा धण आहिनि रिढनि जा धण आहिनि ढगनि जा धण आहिनि उठनि जा वग घुमी रहिया आहिनि जीअं जो हबीबन करीमन जे मथां नज़र पवे थी ट्रोड़ंदा ट्रोड़ंदा मुस्तफ़ा जे आॾो पंहिंजा गोॾा झुकाईंदा सजदा कंदा सलाम अर्ज़ कंदा पिया वञनि जॾहिं ॾींहुं तपी थो वञे ओचितो मैसरा ॾिसे त ॿ पखी हिकिड़ा आहिनि जो हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजे मथां पंहिंजा पर खोलियो छा कयो पिथा अचनि ऐं परनि साण हवा बि हणंदा अचनि पिया अबू जहल जो वात गोदा लॻो पियो आहे त ही छा मसालो आहे अतबा शेबा परेशान लॻा पिया आहिनि ही छा मसालो आहे ही वण पिथा सलामी अर्ज़ कनि ही जबल पिथा गुलामी ॾियनि ही पखी किथां आया जो मथां हवा करे रहिया ऐं मथां छांव करे रहिया आहिनि सफ़र फरमाईंदा फरमाईंदा काफ़िलो हलंदो वञे थो पियो मुंहिंजा दोस्तो बसरा जे शहर में जॾहिं पहुता आहिनि ओ साॻो जेको अॻ में बि महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन उन जाइन ते विया हुआ वो राहिब अगे जेको रहंदो हुओ वो राहिब गुज़ारे वियो हो हाणे उन्ही जी जाइ ते नस्तूरा राहिब आयो हुओ नस्तूरा पंहिंजे उन सोमे जे अंदर आहे पंहिंजे इबादत खाने में आहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो काफ़िलो हिकिड़े वण जे हेठां अची करे वेठो वो वण सॼो सुको पियो हुओ पर काफ़िले जे पहुचण सां वण ताज़ो थी वियो आहे ताज़ो तवानो थी वियो आहे वण जूं टारियूं सॼियूं ज़मीन ताईं हेठि झुकी आयूं नस्तूरा पंहिंजे उन इबादत खाने मंझां सॼो लकाउ ॾिसी रहियो हो पोइ नस्तूरा बर्दाश्त कोन करे सघियो उतां तकिड़ो तकिड़ो हलंदो आयो त छा मसालो आहे टोड़ंदो आयो सिधो नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे साम्हूं अचे करे बीठो आहे अर्ज़ करण लॻो आहे तव्हांजो नालो छा आहे तव्हांजी ज़ात कहिड़ी आहे तव्हां किथां आया आहियो अञा एतिरे क़दुरु मस चयईं त मैसरा अॻिते वधी आयो यकदम मैसरा पंहिंजी तलवार ॿाहिरि कढी आहे ख़बरदार थी तुंहिंजे ज़बान जो लहजो मूंखे सख़्तु लॻी रहियो आहे तो नस्तूरा चवण लॻो मुझे ज़ुबान जो लहजो सख्त इन्ही जे करे आहे जो मूं अजब ॾिठो आहे मां दुश्मन तव्हां जो न आहियां न की दुश्मनी करण जे लाइ मां आयो आहियां मूंखे अजब थियो आहे मां पंहिंजो पाण खे काबू नथो करे सघां पियो मूंखे अजब थियो आहे नस्तूरा खे मैसरा फरमाइण लॻो त ॿुधा त तो छा अजब ॾिठो आहे त मैसरा खे नस्तूरा उहो राहिब जेको हो जवाब ॾियण लॻो त मूं ॾिठो आहे त हिन वण जे हेठां नबी खां सवा अॼु ताईं केरु वेठो ई कोन्हे ऐं असांजे किताबनि जे अंदर लिखियो पियो आहे आख़िर ज़मान नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन पंहिंजी पूरी जवानी में
व्यापार जे सांगे काफ़िले सां गॾु हूंदा ऐं हिन वण जे हेठां अची वेहंदा उन वक़्त में ही वण सुकल हूंदो जॾहिं आख़िर ज़मान नबी जा कदम मुबारक लॻंदा त वण बि ख़ुशी में साओ ताज़ो थी वेंदो त मूंखे अजब लॻो आहे उन ख़ुशी जे अंदरि मां डोड़ंदो आयो आहियां त ही नबूवत जूं निशानियूं आहिनि त मेसरा वञी नस्तूरा जे चपनि ते हथ रखिया त वधीक ॻाल्हि न कजांइ मथां केरु ॿियो ॿुधे मथां को दुश्मन ॿुधे वधीक ॻाल्हि न कजांइ ॿाहिरि के डिघी ॻाल्हि आहे त नस्तूरा दावत वग़ैरह कई आहे हुज़ूर अली सलातो वसलाम जिन जा औसाफ ॾिठा मुहरे नबूवत जो बि दीदार कयो उन खां बाद नस्तूरा पारतू मुस्तफ़ा करीम खे कयूं ऐं मेसरा खे हुकुम कयई त अॻिते वञण जी ज़रूरत न आहे छो जो अॻिते जेको इलाइक़ो हाणे अचे थो उहो यहूदियुनि जो अचे थो ऐं यहूदी हिन ज़ात जा दुश्मन आहिनि तंहिंजे करे तव्हां वापसि पोइते मोटी वञो अलाह कंदो त हिन भलारे जे सदके अव्हांजो सामान सॼो हिते पूरो थी वेंदो ऐं ख़ैर ख़ूबी सां तव्हां वापसि मोटी वेंदो शाम ताईं तव्हां वञण जो इरादो न कयो इन बसरे इराक खां ई तव्हां वापसि पोइते मोटी वञो इहा ॻाल्हि हुनखे बि सुठी लॻी वई नेठि उहो सामान जेको हुओ उन बसरा ऐं बस गिरदाई जे अंदरि सॼो उहो खपायो वियो आहे अल्हम्दुलिल्लाह अॻे खां बि ॾहूण ते रब करीम उन्हनि खे नफ़ो ई नफ़ो अता फरमाए छॾियो आहे ऐं बीबी साण पंहिंजे मेसरा गुलाम खे फरमायो हो त मुंहिंजे सरदार खे कंहिं बि चीज़ जी तकलीफ़ न ॾिजांइ हिन खे सरदार करे रखजांइ ऐं जॾहिं तूं पूरी तरह जी इज़त और ताज़ीम कई हिन खे हर वक़्तु तो ख़ुशि रखियो मां तोसां वाइदो थी कयां जॾहिं तव्हां ख़ैर ख़ूबी सां मोटी ईंदो त मां तोखे आज़ाद बि कंदसि तुंहिंजी शादी बि कराईंदसि तोखे माल मता घर घाट सभु कुझु अदा करे छॾींदसि तो मेसरा भी उन्हीं मोहब्बत में हबीबन सां अॻ में ई मोहब्बत हुयसि पोइ वरी इहो बीबी साइण जो ऐलान ॿुधी करे हू वधीक ख़िदमत करण लॻो वधीक ख़ुशि थियण लॻो बहरहाल हेॾां काफ़िले जो सॼो सामान विकिणिजी वियो ऐं होॾां ॿियो सामान अतर अंबर वग़ैरह वठी ईंदा हुआ ऐं उहो अचे मके में तक़सीम मके में खपाईंदा हुआ उहो बि खयो पिया अचनि पिया हेॾां काफ़ी ॾींहं गुज़री विया हज़रत बीबी साइण रज़ी अल्लाह ताला अन्हा हबीबन करीमन जे इंतज़ार में वेठी आहे अगे काफ़िले जो इंतजार हूंदो हो लेकिन हाणे काफ़िले जे सरदार जो इंतजार आहे बीबी साइण एॾो इंतजार करे पंहिंजे सहेलियुनि खे गॾु वठी वञे हलो त मथे छित ते वञूं हलियूं वञूं मथे चढ़ी वञो छित ते मथे घुमण जे लाइ वेंदियूं हुयूं बीबी साइण शाम जे तरफ़ निगाह फरमाए करे अखियुनि मंझां लुड़क किरी पवंदा हा थधा थधा साह पई खणंदी हुई जॾहिं सहेलियूं पुछंदियूं त साइण ही छा मसालो आहे छा ॻाल्हि आहे कहिड़ी ॻाल्हि आहे बीबी साइण चवंदी ही तो मुंहिंजूं सहेलियूं हेॾे नज़र कयो त तव्हांखे मतां गिरदो गुबार काफ़िले जी नज़र अचे त मूंखे ॿुधाइजो मतां मुंहिंजो काफ़िलो तव्हांखे नज़र अचे त मूंखे ॿुधाइजो मां पंहिंजे काफ़िले जो इंतज़ार करे रही आहियां बीबी साइण रज़ी अल्लाह ताला अन्हा रोज़ सुबुह जो मंझंदि जो शाम जो महलाए जी खुॾ ते मथे चढ़ी वञे उतां वञी करे पंहिंजे महबूबनि जो पंहिंजे सरदार जो इंतज़ार करे ऐं ज़ुबाने हाल सां ईअं चवंदी पई अचे त चांगे चढ़ी आ तू लाल वराए लांग कोड़े भिते कांग उड़ायम अचे जदूं ओ सोना तुझी मोहब्बत में मां वेठी आहियां जल्दी जल्दी अचो पंहिंजो दीदार मूंखे अचे करायो पर मुंहिंजा सरदार जे अञा बि ॾींहं के लॻनि था त पोइ मन का बाझ पवई तूं साजन मुंज सलाम हिते हथ हाज बि थियो नेणे निंड हराम आऊं दोस्त न सहा दाम तूं विंदराऊं वेला करी
पो सोना को खत मोकल को माण्हू मोकल तां त तुंहिंजा सलाम मुॾे अची वञनि मुंहिंजी दिल ख़ुश थी पवे क़िबला मां तव्हांखे यादि करे रही आहियां बीबी साण सभु शाम हबीबन करीमन खे यादि करे रही आहे पर उहो ॾींहुं बि अची वियो जॾहिं हबीबन करीमन जो काफ़िलो मके पाक में दाख़िल थी रहियो आहे बीबी साण रज़ी अल्लाह ताला अन्हा जिन पंहिंजे महल जे मथां वेठी आहे सहेलियूं बि वेठियूं आहिनि ओचितो गिरदो गुबार नज़र अची वियो आहे बीबी साण रज़ी अल्लाह ताला अन्हा पंहिंजे सहेलियुनि खे बि फरमाए ओ मुंहिंजूं सहेलियूं हेॾे त नज़र कयो ॾिसो काफ़िलो अची रहियो आहे ही कंहिंजो काफ़िलो आहे हेॾे त ॾिसो बीबी साण खे सहेलियूं चवनि पियूं त मां परे आहे अञा असांखे ख़बर नथी पवे नथा असां सुञाणो लेकिन बीबी साण ज़ुबाने हाल सां पई थी चवे सोना लाल लतीफ़ सरकारों जी तर्जुमानी कंदा पिया चलना हजरत भिट धणी बादशाह रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइन पिया त के चा आयो काफ़िलो मुंहिंजो साथ धणी सरवाण मतवार वठे वगू कयां पुवाहों द पलाण पो जहिड़ो पुनल पाण तहिड़ी सथा साथ जी हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन बि वेझा आया अतर ऐं मुश्क जा जेके उठ भरे आया हुआ एतिरी त उनजी ख़ुशबू ही सॼो मको ई वासजी वियो आहे हज़रत लाल लतीफ़ सरकार से अलैहि रहमत इरशाद फरमायो त के चा आयो काफ़िलो अज अतर आंदाऊं पसंदे पुन्हू जा मखे विसरियूं विजाऊं खीमा खोड़ियाऊं अज वरियो बख्त बंभोर जो अज मके वारन जो बख्त वरी पियो आहे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जलवा फरोज़ थी विया आहिनि साइण रज़ी अल्लाह ताला अन्हा जिन एॾो वॾो माल ॾिसी करे मैसरो साम्हूं अची वियो आहे अर्ज़ करे रहियो आहे त मां साइण असां अहिड़ी तरह खपायोसीं हिते खपायोसीं हीअं खपायोसीं साइण बि फरमाए परे कर इहे ॻाल्हियूं मूंखे ॿुधा त मुंहिंजे सरदार जो हलण कीअं हुओ मुझे सरदार जो बेहण कीअं हुओ मुझो सरदार कीअं वियो कीअं मुझो सरदार आयो मुझे सरदार के का तकलीफ त तो कान पहुंचाई हुई मेसरा वेही करे मुस्तफा करीम जी तारीफ करण लगो आ अमा केड़ी मां हकीकत बुधाया केड़ी मां गाल बुधाया मके पाखा जियां जो बाहर निकतासी जे वण खां भी गुजरन पिया तो वण भी सलात व सलाम अर्ज करे रहियो हुओ जे जबल खां गुजरन पिया तो जबल जो पत्थर भी सलात व सलाम अर्ज करे रहिया हुआ हबीबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जिने मथा वो पखी छांव करे हली रहिया हुआ गर्मी जी मौसम में पखी हवा ॾेई हली रहिया हुआ वो सुकल वण जे हेठां वञी वेठा से सुकल वण भी साओ बणजी वियो आहे वो नस्तूरा जेको राहिब हुओ ईसाईन जो वॾो आलिम हुओ उन असांखे ॿुधायो त आख़िर ज़मान नबी इहो थियण वारो आहे बीबी साइण रज़ी अल्लाह ताला अन्हा खुश थी पई ऐं इरशाद फरमायूं त मज़दूरनि जी जेका मज़दूरी आहे उहा उन खे ॾिनी वञे ऐं असांखे जेको बि नफ़ो पहुतो आहे उन नफ़े जो पूरो अधु आमना जे लाल जे हवाले कयो वञे वो हवाले थियो हबीबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो दीदार थियो मिठे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जा रिश्तेदार खुश थी पिया हाणे साईं करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो चाचो साईं तैयारियूं करण लॻो आहे त किथां संग मिले त पंहिंजे बचे जी शादी कराया हाणे मां शादी कराया गंज कमाए आया साईं हाफ़िज़ जी ॻाल्हि त गंज कमाए आया बेशक गंज मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह तबारक व तआला गैब जे खजाने जो चाबियूं अता फरमाए छॾियूं आहिनि हबीबन करीमन फरमायो ऊती तो मफातीह खज़ाइन समावाति वल अर्द आसमान ऐं ज़मीननि जे खजाननि जूं चाबियूं अल्लाह ताला मुंहिंजे हवाले करे छॾियूं आहिनि
मुझे हवाले खजाननि जूं चाबियूं करे छॾियूं आहिनि। मुंहिंजा दोस्तो गुरबत मुस्तफ़ा करीम जी इख्तियारी ही हिकिड़ी हूंदी आहे मजबूरी। असांखे पैसो नाहे, नथा कमाए सघूं या नाहे असां वटि पहुचासीं मजबूर। ॿी आहे इख्तियारी, हूंदे सूंदे बि हबीबन करीमन अल्लाह ताला खां पाण मिसकीनी तलब कई, गुरबत तलब कई ही। छो जो नबी अली सलातो सलाम ॾिठो त मुंहिंजी उम्मत जे अंदरि अक्सरियत ग़रीबन जी आहे, त मां बि रब करीम खां गुरबत ई तलब करे रहियो आहियां। पोइ जॾहिं इहा ॻाल्हि हली रही हुई, बीबी साइण रज़ी अल्लाह ताला अन्हा पंहिंजी बानी साइण खे, अम्मा नफीसा साइण रज़ी अल्लाह ताला अन्हा संदन बानी हुई ऐं बाद में महबूबन करीमन जी उम्मतानी थी आहे। अम्मा नफीसा साइण रज़ी अल्लाह ताला अन्हा उन्हीं खे असां बीबी साइण ॻाल्हि कई आहे जो हक़ीक़त हाल जेका बि हूंदी हुई उन सां पाण फरमाईंदी हुई। ऐं बीबी नफीसा साइण तमामु अक़लमंद हुई, वॾी दाना हुई, ॾुखिया ॾुखिया मसाला बि हल फरमाए छॾींदी हुई। उन सां बीबी साइण ॻाल्हि कई आहे त होॾा आमना जो लाल शादी जी तयारी में आ, हेॾा मुंहिंजी बि दिलि चवे थी त मां इन्ही खे पंहिंजो घोट बनाया। हाणे तूं सलाह ॾे त मां कीअं कयां, कीअं पैगाम मोकिलियां। बीबी नफीसा साइण रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमायो, अर्ज़ कयो आहे त अम्मा परेशान न थी, मुंहिंजो कम आहे, मां थी उन्हनि जे घर वञा, उन्हनि घर वारनि खे मां राज़ी थी कयां। ऐं होॾां तूं मैसरा खे चओ त उहो वञी मर्दनि साण ॻाल्हाए, डायरेक्ट मुस्तफ़ा करीम साण वञी ॻाल्हाए। जेकॾहिं पाण राज़ी थी पियो त पोइ असांजा बेड़ा ई पार थी वेंदा। होॾा मेसरा हबीबन करीमन जी दरबार में आयो, होॾा अम्मा नफीसा साइण हबीबन करीमन जे हवेली पाक ते वई आहे, हू घर वारनि सां ॻाल्हि करे रही आहे। हेॾा मेसरा हबीबन करीमन जी दरबार में अर्ज़ करे रहियो आहे कि बिला असांखे इजाज़त ॾियो, तव्हांजी दरबार में हिकु राज़ जी ॻाल्हि करणी आहे। हबीबन फरमायो त मेसरा मुंहिंजो सफ़र जो साथी आहे, ऐं इन्ही सफ़र जे साथी जे सफ़र जे अंदरि जेको हबीबन करीमन जो सफ़र हुओ, इन सफ़र में हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जन भी गॾु हूंदा हुआ। हजरत अबू बकर सिद्दीक मुस्तफ़ा करीम जी ख़िदमत कंदो ईंदो हो, हबीब अली सलातो वसलाम जिन सां कचहरी कंदो हुआ, अकेला में वेही करे पाण में ॻाल्हियूं कंदा हुआ। हजरत अबू बकर सिद्दीक भी पंहिंजे अखियुनि सां इहो सभु कुझु निज़ारो ॾिसी आयो हुओ। हुनखे बि दिलि में यकीन थी वियो हो आख़िर ज़मान नबी आहे त मुंहिंजो यार मोहम्मद करीम आहे। होॾा अबू बकर सिद्दीक भी इंतजार में आ, केॾी महिल था पाण ऐलान फरमाए त मां कलमो पढ़ी करे संदन गुलामी में दाख़िल थी वञा। होॾा अम्मा साइण भी इंतजार में आहे त केॾी महिल था महबूब मूंखे पंहिंजे निकाह में क़बूल कनि। हज़रत हबीब करीम अली सलातो वसलाम जिन जी दरबार में मैसरा अची करे अर्ज़ करे रहियो आहे कि भला तव्हां खां इजाज़त वठी रहिया आहियूं, हिकु ॻाल्हि करणी आहे। हबीबन फरमायो त बयान कर कि भला मुंहिंजी जेका सरदार आहे वॾे माल वारी आहे, वॾी मिल्कियत वारी आहे, तमामु घणी ख़ुश बि आहे, अक़लमंद दानाह बि आहे, वॾनि माण्हुनि जा पैगाम निकाहनि जा आया आहिनि, मुल्कनि जे बादशाहनि जा पैगाम आया, सभिनि खे वापसि करे छॾियईं। जेकॾहिं तव्हां राज़ी थियो त मां पंहिंजी सरदारा जो निकाह तव्हां साण कराया। मदीने जा साईं अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि पिया, ए मैसरा तू मुंहिंजो दोस्त आहे, तू जेका ॻाल्हि कई आहे सुठी ॻाल्हि कई आहे, घराणो भलो आहे, पाक दामन बीबी साहिब ज़रूर आहे, लेकिन मां अकेलो त न आहियां, मुंहिंजे चाचनि जी मर्ज़ी आहे, जाथे बि उहे निकाह कराईंदा, जाथे शादी कराईंदा, मां उन्हनि साण राज़ी आहियां। मैसरा पियो अर्ज़ करे त क़िबला तव्हां महिरबानी फरमायो, रुगो तव्हां राज़ी थी वञो, अव्हांजे रिश्तेदारनि खे राज़ी करणु असांजो कमु आहे।
हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे मिंथूं करे रहियो आ सुणा तव्हां राज़ी थी वञो मदीने जा साईं अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि पिया मां राज़ी आहियां भली तूं मुंहिंजे चाचे साईं सां ॻाल्हि करे ॾिस हज़रत अबू तालिब रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन सां ॻाल्हि कई वई आहे अबू तालिब साईं राज़ी थी विया आहिनि अबा अहिड़ो त भलो घराणो असांखे मिली वञे शादी जूं तयारियूं थी रहियूं आहिनि हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे तरफ़ अम्मा साइन रज़ियल्लाहु ताला अन्हा भला वॻा मोकिलिया आहिनि थी सुहिणा वॻा पाए मुंहिंजो घोट मूं ॾे अचे अम्मा साइन वॻा मोकिलिया होॾां अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन सां हबीबन करीमन मशवरो कयो आहे त मुंहिंजी शादी थियण वारी आहे तुंहिंजो छा मशवरो आहे हिन घर जे तरफ़ मूंखे घुरायो वियो आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ चयो त क़िबला तव्हांजी सुठी ॻाल्हि आहे तव्हांजे इते शादी कंदो इन शादीअ जो जेतिरो बि ख़र्च थियो त मां तुंहिंजो यार बर्दाश्त करण वारो आहियां सॼो काज मां तुंहिंजो करण वारो आहियां तव्हांजी शादी मां कराइण वारो आहियां अबू बकर सिद्दीक़ होॾां तयार थी वियो आहे सुणे अबू बकर सिद्दीक़ मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे लाइ 9 वॻा तयार कराया आहिनि 9 वॻा तयार कराया होॾां बीबी साइण बि भला वॻा मोकिलिया जॾहिं मुस्तफ़ा करीम जी दरबार में पहुता तॾहिं पाण फरमाए त ठीकु आहे ही मुंहिंजे कुंवार जे तरफ़ खां वॻा आया पर मां अबू बकर सिद्दीक़ खां वधीक कंहिंखे सम्झां कोन थो मूंखे पंहिंजे यार जो वॻो मूं ते ठहंदो ऐं मां उहो थो इस्तेमाल कयां हज़रत अबू बकर सिद्दीक़ साईं जो वॻो पातऊं मिठे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो उहो वॻो मुबारक अबू बकर सिद्दीक़ जो पातो आहे सुणे अबू बकर सिद्दीक़ हबीबन करीमन जो काज करायो उन खां बाद पोइ बीबी साइण जे अंगण ते वी आहे हज़रत अम्मा साइण रज़ियल्लाहु ताला अन्हा इंतज़ार में आहे केॾी महिल तो मुंहिंजो वर अचे केॾी महिल तो मुंहिंजो घोट अचे मदीने जा साईं अलैहिस्सलातु वस्सलाम जिन पहुता होॾां वरका बिन नौफल ॿियो असद बिन नौफल इहे भी सामूं वेही रहिया बीबी साइण जा उहे चाचा हुआ हेॾा हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जा भी चाचा अचे वेही रहिया आहिनि घोट भी यतीम आहे त कुंवार भी यतीम आहे ॿिन्हिनि जो पाण में अक़द निकाह थी रहियो आहे मिठे मुस्तफ़ा अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे चाचे हज़रत अबू तालिब बीही करे ख़ुतबो ॾिनो आहे रब करीम जी हमद करे रहियो आहे उन अल्लाह ताला जे लाइ सभई तारीफ़ आहे जे रब करीम पंहिंजे काबे करीम जो असांखे ख़िदमतगार बनायो आहे ऐं मिठे महबूब मुहम्मद करीम जे अचन सां असांजे मथां करम नवाज़ी फरमाई आहे अहिड़ी तारीफ़ कंदो रहियो आहे होॾां वरका बिन नौफल बि उथी पियो आहे उहो बि तारीफ़ करे रहियो आहे उन अल्लाह ताला जी तारीफ़ आहे जंहिं ईसा अलैहिस्सलाम जे मथां इंजील नाज़िल फरमायो आहे असांजी ख़ुशी थी आहे जो मुंहिंजी हिन भाइटी सगोरी जो अक़द निकाह तव्हांजे हिन फर्ज़ंद अव्हांजे हिन यतीम बचे साण थी रहियो आहे ख़ुशी जो इज़हार कयो हबीबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो निकाह सदन चाचे साईं पढ़ियो आहे ख़ुशी जो इज़हार थियो आहे उठ ख़ैरात कयो वियो आहे ईंदड़ वींदड़ माण्हुनि हुआ ख़ुशी जी ख़ैरात खाधी आहे वलीमो ख़ुशी जो खाधो आहे मदीने जा साईं अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जॾहिं तयार थी करे हवेली पाक में वञी रहिया हुआ साइण दरवाज़े खां वठी पंहिंजे अंगण ताईं ॿिन्ही पासनि खां बानियूं बिहारे छॾियूं हुयूं उन बानियुनि जे हथ में थाल हुआ उन थालन जे अंदर मोती ऐं मरजान हुआ मुस्तफ़ा जे मथां उहे मोती मरजान घोर कंदियूं पियूं हलनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह छा त महबूबन करीमन जो शान आहे छा त रब करीम भी राज़ी थियो हूंदो त मुस्तफ़ा करीम भी राज़ी थिया हूंदा चओ सुभान अल्लाह कदी ना उहा खुशी थी होंदी मुंहिंजा दोस्तो हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी शादी मुबारक थी अल्लाह सुब्हानहु व तआला एतिरो त महबूबन करीमन खे नवाज़ियो हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके उनजी उम्मत खे नवाज़ियो बीबी साइण वटि जेको भी माल मिल्कियत हुओ सभु मुस्तफ़ा करीम जे खाते कराए छॾियो क़िबला हाणे मुंहिंजी का बि मिल्कियत न आहे जा बि मुंहिंजी अबे ॾाॾे खां मिल्कियत विरासत सभु आई आहे इहे सभु कुझु मूं तव्हांजे हवाले करे छॾी आहे मुंहिंजी जान जा बि मालिक तव्हां आहियो त मुंहिंजी मिल्कियत जा बि वारिस हाणे तव्हां आहियो चओ सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो
शादी मुबारक थी अल्लाह सही औलाद सां नवाज़ियो रब करीम हबीबन करीमन के उन्हें बीबी सायण मंझा 4 नियाणियूं 3 फर्जंद अता फरमाया फर्जंद नंढे लाकुर में ही दुनिया छॾे विया ही अल्लाह साईं जो राज हुओ 3 नियाणियूं रहियूं उन्हें नियाणियुनि जो औलाद ख़ुसूसियत सां अम्मा सायण खातून जन्नत जो औलाद अहिड़ी तरह उन्हें चंड वांगुरु रोशनी पूरी दुनिया जे अंदर हाणे फैलाए रहियो आहे अल्लाह साईं उन्हें महबूब करीम जे खुशी जे सदके असां सभिनी मुसलमाननि के अहिड़ियूं शादी जो खुशियूं बार बार नसीब करे आमीन जो दोस्तो अल्लाह सुब्हानहू व तआला मिठे महबूब करीम जे वसीले सां असां सभिनी के दुनिया ऐं आखिरत में कामयाबियूं ऐं कामरानियूं नसीब फरमाए जे घोट जी ही शादी थी रही आहे अल्लाह तबारक व तआला उन्हीं के सदाई खुशी जा मौक़ा अता फरमाए ऐं उन्हीं जोड़े के सदा शाद ऐं आबाद फरमाए अल्लाह से तमाम असा सभिनी की हाजिरी कबूल फरमाए बिनी जहानन जो खुशू नसीब फरमाए व आखिरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहli बैतिहि अजमईन अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहli बैतिहि अजमईन रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम इलाहिल आलमीन असांजी हाज़िरी कबूल फरमा मुंहिंजा रब असां सभिनि जो अचण वेहण ॿुधण ॿुधाइण पंहिंजी रज़ा जे ख़ातिर फरमा मुंहिंजा मालिक साईं ही जे ख़ुशी जो मौक़ो तो असांखे अता फरमायो अहिड़ियूं महफ़िलूं ख़ुशी जूं बार बार असांखे नसीब फरमा मुंहिंजा साईं पंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमा हबीबन करीमन जे वसीला जलीला सां असां सभिनी जी मग़फ़िरत फरमा मुंहिंजा रब करीम जिन ही महफ़िल सजाई आहे उन्हनि खे आबाद फरमा उन्हनि जे वेढ़नि खे वसा उन्हनि खे पाण में ख़ुशियूं बार बार अता फरमा जंहिं घोट जी ही शादी थी रही आहे मुंहिंजा रब इन जोड़े खे सदा शाद ऐं आबाद फरमा नेक नरीना औलाद सां इन खे नवाज़न फरमा मुंहिंजा रब इन्हनि खे अबे अम्मा जी ख़िदमत करण जी भी तौफ़ीक़ अता फरमा उन्हनि जे चए चवण में रहण जी भी इन्हनि खे तौफ़ीक़ अता फरमा मुंहिंजा साईं पंहिंजे महबूब जे सदके असांजे मुल्क पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमा असांजे मुल्क तां दहशतगर्दियूं दूर फरमा असांजी सिंध सगोरी खे आबाद फरमा ऐं जंहिं हिन ऑफिस में ही महफ़िल सजाई वई उन सभी ऑफिसरनि ऐं अमलेदार जेतिरा भी आहिनि उन सभिनी खे ख़ुशियुनि जा मौक़ा अता फरमा उन्हनि खे ख़ुशि ऐं आबाद फरमा उन्हनि जूं जाइज़ घुर्जूं सभई पूरियूं फरमा ए मुंहिंजा मालिक साईं पंहिंजे महबूब जे सदके दुनिया ऐं आखिरत में रहबर मुर्शिद जो साथ नसीब फरमा बिहुर्मत इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा लब्बैक अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन मुहम्मदुर रसूल